अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमन यत्तक़िल्लाह यजअल लहु मख़रजा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना अत्क़ाकुम बिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे तक़वा जा समरात ऐं उन जा फ़ाइदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया अल हलालु बय्यिनुन वल हरामु बय्यिनुन व बैनहुमा मुश्तबिहातुन। हराम वाज़े आहे, हलाल बि वाज़े आहे, इन्हनि जे दरमियान में मशकूक ऐं मुश्तबे शइ आहे। हलाल वाज़े आहे, बसि उन जे माण्हू पोयां लॻे। हराम जेके शयूं आहिनि उहे बि वाज़े आहिनि, उन्हनि जे पोयां लॻे। जेके मशकूक शयूं आहिनि उन्हनि खां बचणु घुरिजे। जॾहिं माण्हू हलाल खे अपनाईंदो, हराम खां बचंदो, मशकूक शयुनि खां बचंदो, त माण्हू तक़वा इख़्तियार करण वारो सॾाईंदो। इहो माण्हू मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे। कलाम मुक़द्दस में अल्लाह से फरमाया वलक़द वस्सैनल्लज़ीन ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम व इय्याकुम अनित्तक़ुल्लाह। सूरत निसा में अल्लाह से फरमाया अलबत्ता तहक़ीक़ असां ताक़ीदी हुकुम ॾिनोसीं उन्हनि माण्हुनि खे जिन खे किताब ॾिनोसीं तव्हां खां अॻे, ऐं तव्हांखे बि ताक़ीदी हुकुम ॾियूं था त अल्लाह खां डिॼो ऐं तक़वा इख़्तियार कयो। तक़वा इख़्तियार करण जो अल्लाह तबारक व तआला पोइ उम्मतुनि खे बि हुकुम ॾिनो, ऐं इहो साॻियो हुकुम अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे बि ॾिनो आहे। इन मां ख़बर पए थी त तक़वा जी केॾी अहमियत आहे, जो अॻियनि उम्मतुनि खे बि इन कम जो हुकुम ॾिनो वियो हो, ऐं हिन उम्मत खे बि अल्लाह तबारक व तआला साॻे कम जो हुकुम ॾिनो आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछियो तक़वा छा खे चइबो आहे। सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाया साईं कॾहिं अहिड़े रस्ते खां गुज़रिया आहियो जो ॿिन्ही पासनि खां कंडा हुजनि, झाड़ियूं हुजनि कंडनि वारियूं। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला फरमाया हा अहिड़े रस्ते खां गुज़रिया। फरमाया साईं जॾहिं माण्हू अहिड़े रस्ते खां गुज़रंदो न त पंहिंजे कपिड़नि खे बचाईंदो कंडनि खां, त कंहिं कंडे में फासी न पए कपिड़ो। तक़वा इनखे चइबो आहे त माण्हू ईअं ई जीअं कंडनि खां बचंदो उन रस्ते खां गुज़रे थो, अहिड़े नमूने सां गुनाहनि खां बचंदो ज़िंदगी मां गुज़रंदो वञे। इनखे तक़वा चइबो आहे। ज़िन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह खां कंहिं पुछियो तक़वा छा खे चइबो आहे। ज़िन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह फरमायो त तक़वा हिनखे चइबो आहे त जंहिं माण्हू जे दिलनि जे अंदरि जेके तमन्नाऊं ऐं ख़्वाहिशात आहिनि उन्हनि खे जिस्मानी सूरत ॾेई करे हीअ सरे बाज़ार रखियो वञे, त जंहिं माण्हू जी इहे ख़्वाहिशात आहिनि ऐं तमन्नाऊं आहिनि ऐं आरज़ू आहिनि उनखे कंहिं बि क़िस्म जी शर्मिंदगी महसूसु न थिए, इहो माण्हू मुत्तक़ी ऐं परहेज़गार। छा मतिलबु त हुनजे दिलि में कॾहिं बि गुनाह जो गुमान न अचे, तमन्ना अचे, त आरज़ू न अचे गुनाह जी। हमेशह नेकी भलाई जी तमन्नाऊं ऐं आरज़ू हुजनि। उहे ई जॾहिं माण्हू ॿाहिरि कढी रखंदो त हुनखे परेशानी कोन थींदी। इनखे चइबो आहे तक़वा। तक़वा अहिड़ी शइ आहे
जॾहिं माण्हू उनखे इख़्तियार करे थो पियो सवली ऐं आसानी सां सम्झाइजे जेकॾहिं तक़वा खे, त तक़वा चइबो आहे हर उन गुनाह खां माण्हू परे रहे जंहिंजे करे क़यामत जे ॾींहुं को माण्हू अची बीह रहे त हिन मुंहिंजो हीउ ज़ुल्म कयो, हिन मुंहिंजे मथां गुनाह कयो, या हिन मूंखे परेशान कयो। हर उहो अमल जंहिंजे करे क़यामत जे ॾींहुं गिरफ़्त थिए उन अमल खां बचिजे, इनखे चइबो आहे तक़वा। बसि तक़वा करण जो नालो न आहे, तक़वा बचण जो नालो आहे। जॾहिं माण्हू गुनाहनि खां बचंदो इहो माण्हू मुत्तक़ी परहेज़गार बणिजी वेंदो। गुनाह खां बचंदो, हर कमु बेनिमाज़ी हुजण खां माण्हू बचे, इनखे तक़वा चइबो। बेरोज़ात हुजण खां माण्हू बचे, इनखे तक़वा चइबो। बदनज़री करण खां माण्हू बचे, इनखे तक़वा चइबो। गार गंद फहश गोई खां माण्हू बचे, इनखे तक़वा चइबो। गाननि ॿुधण खां माण्हू बचे, इनखे तक़वा चइबो। तक़वा चइबो आहे कुझु न करण खां बचण खे। जॾहिं माण्हू उन खां बची वेंदो त इहो मुत्तक़ी परहेज़गार सॾे। जॾहिं तक़वा अंदरि में अची थी वञे त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां 10 महिरबानियूं उन बाने जे मथां थियनि थियूं जेको मुत्तक़ी परहेज़गार। नंबर 1, मुत्तक़ी माण्हू जी खे हिकिड़ो इनाम अल्लाह जे तरफ़ां इहो मिलंदो, फ़ाइदो इहो मिलंदो, उनखे समर इहो मिलंदो जो उन जा गुनाह अल्लाह साईं मेटे छॾे थो पियो। मुत्तक़ी जा तकफ़ीर सय्यात फरमाए थो, अल्लाह साईं गुनाहनि खे मेटे छॾे थो। इन जी मिसाल ईअं ॾिसो, अल्लाह साईं फरमाए थो वमन यत्तक़िल्लाह युकफ़िर अन्हु सय्यातिही, जेको बानो मां अल्लाह खां डिॼे थो पियो, तक़वा इख़्तियार करे थो, मां हुन जा गुनाह मेटे छॾियां थो। इन जी मिसाल ईअं आहे, जीअं नंढो ॿारु आहे उहो माउ खे महबूब आहे, पर कॾहिं कॾहिं माउ खे चमाट बि हणी कढंदो, पर माउ हुनखे चमाट कोन हणंदी। छो जो हुनखे ख़बर आहे त नादान आहे, ना सम्झ आहे, ना सम्झी में धक कयो अथई। इन करे माउ दरगुज़र जो मामिलो फरमाईंदी, उनखे गिरफ़्त न कंदी। अहिड़े ई नमूने सां जीअं ॿारु माउ खे महबूब आहे न, त मुत्तक़ी माण्हू अल्लाह खे महबूब बणिजी वेंदो आहे। पोइ जेकॾहिं बिलफ़र्ज़ वल महाल उन खां गुनाह थी बि वञे थो त अल्लाह तबारक व तआला जीअं माउ पंहिंजे ॿार खां दरगुज़र फरमाए थी, अल्लाह साईं बि इन बाने खां दरगुज़र फरमाए थो, गुनाह खे मेटण फरमाए थो अल्लाह तबारक व तआला। वमन यत्तक़िल्लाह युकफ़िर अन्हु सय्यातिही, जेको बानो अल्लाह खां डिॼे थो पियो, तक़वा इख़्तियार करे थो पियो, अल्लाह साईं हुन जे गुनाहनि खे मिटाए छॾे थो पियो। ॿियो फ़ाइदो, ॿियो समर, ॿियो इनाम अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मुत्तक़ी बाने जे मथां इज़ाम अजर, अल्लाह साईं अजर वधाए छॾे थो पियो। सूरत तलाक़ में अल्लाह साईं फरमायो युअज़िम लहू अजरा, उन जे अजर खे वधाए छॾे थो अल्लाह साईं, जेको तक़वा इख़्तियार करे थो। इन जी मिसाल ई सम्झो, कॾहिं कॾहिं टमाटा या कॾहिं कॾहिं बसर हूअं आम रूटीन में वठंदासीं त सस्ता हूंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं उन जी खोट थी वेंदी आहे त महांगा थी वेंदा आहिनि। पोइ साल बसर ज़ुल्हज जे महीने में 200 रुपया किलो मिलनि पिया। अहिड़े नमूने सां टमाटर जो रेट बि पोइ साल वधियल हुयो, 200 रुपया किलो मिले पियो। इहा साॻी शइ आम ॾींहंनि में वठंदासीं, कॾहिं 15 रुपया किलो मिलंदी, कॾहिं 20 रुपया किलो, की ईअं बसर बि 15 रुपया किलो, कॾहिं 20 रुपया किलो। पर कॾहिं कॾहिं खोट मुल्क में थी वञे त उन शइ जी वैल्यू वधी थी वञे ऐं उहा शइ महांगी थी वञे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला नेकोकार जी वैल्यू खे वधाए छॾे थो पियो। मुत्तक़ी माण्हू 2 रकातूं पढ़ंदो ऐं तव्हां असां जहिड़ो सादो मुसलमान 10 रकातूं पढ़ंदो, अल्लाह तबारक व तआला हिन मुत्तक़ी माण्हू खे 2 रकातुनि ते जेको अजर अता फरमाईंदो, तव्हां असांजी 10 रकातुनि ते उहो अजर असांखे कोन मिलंदो। अल्लाह साईं अजर जो वैल्यू अल्लाह तबारक व तआला वधाए छॾे थो पियो, शान ऐं शौक़त अजर जी अल्लाह साईं वधाए छॾे थो पियो अमल जी। हिकिड़े माण्हू खे
सोन ॾिजे, किलो सोन, साॻे ई माण्हू खे वरी किलो लोह बि ॾिजे, हुनखे इख़्तियार ॾिजे त हिन ॿिन्ही शयुनि मां हिकिड़ी शइ पसंदि करे खणी हलियो वञे, त किलो सोन खणंदो या किलो लोह खणंदो? यकीनन किलो सोन खणंदो। हुनखे ख़बर आहे त सोन क़ीमती आहे बनिस्बत लोह जे। अहिड़े नमूने सां तव्हां ऐं असां बि निमाज़ पढ़ूं था पिया, ऐं मुत्तक़ी परहेज़गार बि निमाज़ पढ़ंदो। तव्हां ऐं असांजी निमाज़ जी वैल्यू जेका हूंदी उहा लोह वारी हूंदी, ऐं मुत्तक़ी परहेज़गार जॾहिं निमाज़ 2 रकातूं पढ़ंदो त उनजी वैल्यू अल्लाह तबारक व तआला वटि ईअं हूंदी ॼण सोन जी वैल्यू आहे। अल्लाह तबारक व तआला अमाल जी वैल्यू वधाए छॾे थो पियो मुत्तक़ी परहेज़गार जो। टियों इनाम मुत्तक़ी परहेज़गार जे मथां अल्लाह साईं जी तरफ़ां जेको मिलंदो उहो मिलंदो आताए फ़ुरक़ान। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू फ़ुरक़ाना, जेको अल्लाह तबारक व तआला खां डिॼे थो, तक़वा इख़्तियार करे थो, अल्लाह तबारक व तआला उनखे फ़ुरक़ान नसीब फ़रमाए थो। फ़ुरक़ान छा खे चइबो आहे? हक़ ऐं बातिल जे दरमियान में, ख़ैर ऐं शर जे दरमियान में फ़र्क़ु अल्लाह साईं अता फ़रमाए छॾींदो। अल्लाह साईं हुनखे अहिड़ो नूर अता फ़रमाए छॾींदो दिलि जे अंदरि में अहिड़ो नूर अता फ़रमाईंदो जंहिंसां हुनखे ख़बर पइजी वेंदी हीअ शइ सही आहे, हीअ शइ ग़लति आहे। इहा ई वजह आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इत्तक़ू फ़िरासतल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाहि, मोमिन जी फ़िरासत खां बचो, हू अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। मुत्तक़ी परहेज़गार जी फ़िरासत खां बचो, हू अल्लाह तबारक व तआला जी नूर सां ॾिसे थो पियो। उन जी कुझु मिसालूं ॿुधाइणु घुरां थो। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हयात तय्यबा जे आख़िरी ॾींहंनि में बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा खे तलब फ़रमायो ऐं फ़रमायो मुंहिंजी जेका मिल्कियत आहे इहा मिल्कियत तुंहिंजे 2 भाइरनि में ऐं तुंहिंजी 2 भेणुनि में तक़सीम कजां। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमायो त मुंहिंजा 2 भाउर त आहिनि, 2 भेणूं मुंहिंजियूं न आहिनि, मुंहिंजी हिकिड़ी भेण आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने फरमायो न तुंहिंजूं 2 भेणूं आहिनि। फरमायो कीअं? फरमाए त तुंहिंजी ॿी माउ जेका आहे उहा उमीद सां आहे ऐं उनजे पेट में न्याणी आहे। मां गुज़ारे वञा त विरासत जो हिसो भाइरनि खे बि ॾिजां ऐं 2 भेणुनि खे बि, बीबी अस्मा खे बि ॾिजां, उहा जेका ॼमंदी उनखे बि ॾिजां, उहा अञा ॼाई कोन हुई। अॼु खां 1400 साल पहिरीं कीअं ख़बर पए त अल्ट्रासाउंड त हो कोन त ख़बर पए त न्याणी आहे या पुटु आहे। अॼु को अल्ट्रासाउंड ई कॾहिं ग़लति ॿुधाए छॾे थो पियो। पर सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजी धीअ खे ॿुधायो त तुंहिंजी ॿी माउ जे पेट में न्याणी आहे, विरसो उनखे बि ॾिजो। इहो कीअं ख़बर पई? फ़िरासत मोमिन अल्लाह तबारक व तआला बाने खे ॾिए थो, जंहिंजी नज़र उन नज़र सां उहो ॾिसे थो त हुनखे ख़बर पइजी थी वञे। इनखे इल्म ग़ैब न आहे चइबो, इनखे फ़िरासत मोमिना न चइबो आहे। इन जी मिसाल आसानी सां ॾियां। हिकिड़ो माण्हू 40-50 साल 40 साल 30 साल 35 साल पुलिस में गुज़ारींदो। 4 माण्हू साम्हूं खां अचनि न, परे खां ॾिसे सुञाणे वठंदो ई नशा ई आहे। या चेकिंग कंदे महिल पुलिस वारो सुञाणे वठंदो त हीउ चोर आहे, हिन खे को मसइलो आहे। छो? हुनखे कीअं ख़बर पई त हीउ चोर आहे या हू नशे ई आहे? तजुर्बो थी थो वञे। अहिड़े नमूने सां मुत्तक़ी परहेज़गार नेकी कंदे 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 उन नहज ते अची वेंदो आहे जो हुनखे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो नूर ॾेई छॾींदो आहे, जे नूर जे तजुर्बे सां सुञाणे वठंदो आहे त हीअ ख़ैर आहे या हीअ शर आहे, हिन में भलाई आहे या हिन में बुराई आहे, हिते अॻिते छा थियण वारो आहे, हिते छा थियणु घुरिजे। इहो अल्लाह तबारक व तआला हुनखे नूरानियत ऐं फ़िरासत ॾेई छॾींदो आहे जंहिंमां हू सुञाणे वठंदो आहे। इल्म ग़ैब हिनखे न आहे चइबो। हिकिड़ो अजीब वाक़ियो ॿुधायां। अल बिदाया व निहाया में लिखियलु आहे सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला ने ख़्वाब ॾिठो। ख़्वाब में ॾिठईं त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पोयां फजर नमाज़ पढ़ी रहियो आहियां। पहिरीं रकात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ आयतूं तिलावत कयूं, ॿी रकात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ आयतूं तिलावत कयूं।
नमाज का पोइ फ़ारिग़ थिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चेहरा आहिनि वरी फेरे करे साहबा किराम ॾांहुं वेठा। एतिरे में हिकिड़ी औरत आई जेका इहो टोकरो भरे करे खणी आई खजिन जो। ये हज़रत अली साईं ख़्वाब पियो ॾिसे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन औरत टोकरो ॾिनो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टोकरे मंझां 2 खजियूं खयूं। हज़रत अली साईं खे फरमायो अली हेॾां अच, सॾे करे ॾिनो, अचे उठ खा। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु ख़्वाब में उहे 2 खजियूं खाधियूं। एतिरे में सैयदना अली और मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला जी अखि खुली वई। हाणे फजर जो टाइम हो। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु वज़ू फरमाए मस्जिद में आया। हे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जे दौरे ख़िलाफ़त जो वाक़ियो आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु फजर नमाज़ पढ़ाइनि पिया त पहिरीं रकात में उहे ई आयतूं तिलावत कयूं जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं रकात में आयतूं तिलावत कयूं। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु हैरान थी वियो। मूं ख़्वाब ॾिठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे आयतूं पढ़ियूं न, उमर बि उहे आयतूं पढ़ियूं। वरी ॿी रकात में उहे आयतूं तिलावत कयूं जेके आयतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी रकात में तिलावत कयूं जेको अली और मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु ख़्वाब में ॾिठो। नमाज़ मां फ़ारिग़ थिया। फ़ारिग़ थी करे जो वेठा त परे खां हिकिड़ी औरत भॼंदी आई, हिकु टोकरो खजिन जो खणंदी आई। चयो अमीरुल मोमिनीन अचे। हज़रत अली हैरान थी वियो त मूं ख़्वाब पे ॾिठो, ख़्वाब में औरत खे ॾिठो अथमि, औरत बि साॻी हुजे जेका हज़रत अली मुर्तज़ा ॾिठी ख़्वाब में। टोकरो खणी आई, अची रखी। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु 2 खजियूं खयूं। फरमाया अली हेॾां अच। हज़रत अली खे ॾिनो। जीअं ख़्वाब में ॾिठो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 2 खजियूं मूंखे ॾिनियूं। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु 2 खजियूं खणी हज़रत अली मुर्तज़ा खे ॾिनियूं। हाणे हज़रत अली साईं फरमायो साईं अञा ॿियूं 2 खजियूं। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु छा फरमायो? फरमायो जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे 2 खां वधीक ॾियनि हा त मां बि तोखे 2 खां वधीक ॾियां। इहा आहे फ़िरासत। ख़्वाब ॿुधायो कोन हो पर अॻु में ई ताबीर करे ॿुधाए छॾी सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू फ़ुरक़ाना। अल्लाह से फ़ुरक़ान अता फरमाए छॾींदो आहे जेको मुत्तक़ी परहेज़गार माण्हू। सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला जे दौरे ख़िलाफ़त में साईं जन मजलिस लॻाए वेठा हुआ त हिकिड़ो ॿाहिरां माण्हू आयो ऐं बदनज़री करे आयो। नामोहर न्याणी खे ॾिसी करे आयो, बदनज़री करे आयो। जीअं मस्जिद में दाख़िल थियो त सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने फरमायो त माण्हुनि खे छा थियो आहे जो असांजी मजलिस में अचनि था ऐं ज़िना उन्हनि जी अखियुनि मां टमे पियो थो। हुन बदनज़री करे आयो। हुन माण्हू जी रड़ निकिरी, अल्लाहु अकबर, छा वही जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे छा? उन चयो, माण्हू चयो। सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने फरमायो वही जो सिलसिलो जारी न आहे, इहा फ़िरासत मोमिन आहे जेका अल्लाह साईं पंहिंजे ख़ासि बाननि खे अता फ़रमाए थो। इत्तक़ू फ़िरासतल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाहि। अल्लाह तबारक व तआला मोमिन खे फ़िरासत अता फ़रमाईंदो आहे। उन फ़िरासत जे ज़रिए सां, अल्लाह जे नूर जे ज़रिए सां उनखे माण्हुनि खे ॾिसंदो आहे। जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो बरगुज़ीदा बानो, मशहूर बानो, वो हिकु दफ़े ईअं वेठो हो त हिकिड़ो माण्हू आयो जंहिंखे वॾी ॾाढ़ी बि हुई, जुब्बो बि पातल हो, वॾो पटको बि हुअसि। अची करे साईं खे अर्ज़ु करणु लॻो, साईं हिन हदीस जो मतिलबु त ॿुधायो। इत्तक़ू फ़िरासतल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। मोमिन जी फ़िरासत खां बचो, अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। साईं हिन जो मतिलबु त ॿुधायो। जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त ओ ईसाई कलमो पढ़ी करे मुसलमान थी वञ, इहो इन जो मतिलबु थिए। ओ ईसाई कलमो पढ़ी करे मुसलमान थी वञ, इहो इन जो मतिलबु थिए। हक़ीक़त में वो मुसलमान न हो, वेस मुसलमाननि जो पाया आयो, ईसाई हुयो। ऐं अची करे हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह खे सवाल करे मुंझाइणु चाहे पियो, परेशान करणु चाहे पियो। अल्लाह साईं फ़िरासत मोमिना न ॾिनी हुई, फ़ुरक़ान अता कयो हो जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह खे। फरमाया त ओ ईसाई
कलमो पढ़ी करे मुसलमान थी वञनि, इहो इन हदीस जो मतिलबु अथई। तूं ॾकणु शुरू थी वियो, चवणु लॻो साईं सही था चओ, मां ईसाई आहियां, तव्हांखे तंग करण जे लाइ आयो हुउसि। वाक़िअतन ऐं इन हदीस जो मतिलबु मूंखे सम्झ में न पियो अचे, वाक़िअतन तव्हांजे महबूब पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको